परूबा तू छा तो समझी त इहो सालार खान माठ करे वेंदो? अदा सालार कारो नांग अथई 100 साल ताईं पंहिंजे अंदर मां वेर न कढंदो, पंहिंजी बेइज्जती जो पलांत जरूर वठंदो। परूबा मूंखे ख़बर आहे त सालार खान घर वञी साइण मेरो खे कुझु बि कोन चयो हूंदो। अञा साइण मेरो खे छा करे, घर में कैद त करे छॾियो अथईसि। इन जो मतिलब त असांखे हर वक़्तु तैयार रहणु घुर्जे। सुल्तान, असां वटि न माण्हू आहिनि न हथियार आहिनि, सिर्फ़ु असां वटि गैरत जी ताक़त आहे। जंहिं ताक़त ते विढ़ूं पिया सो ख़ुदा जी बाज आहे। गैरत जा खज़ाना आहिनि असां वटि, सो ॿी कहिड़ी तयारी कंदासीं? कुझु ॾींहंनि जे लाइ असांखे मंज़र आम तो गायब रहणु घुर्जे। मुंहिंजो मतिलबु आहे त कुझु ॾींहंनि जे लाइ असां पार हली था रहूं ऐं सालार खान खां बि कुझु ॾींहं परे हुजूं। सालार खान जो गुस्सो बि घटि थी वेंदो ऐं पोइ असां हिते ईंदासीं। न सुल्तान न, इहा बुज़दिली आहे। माण्हू छा चवंदा? पर उहे सुल्तान सालार जे ख़ौफ़ खां ॻोठ छॾे भॼी विया। न परू न, इहा बुज़दिली न, पर इहा दूरंदेशी आहे। हा सुल्तान, ॻोठ कोन छॾींदासीं, हिते ई रहंदासीं। जेकॾहिं सालार खान आयो न, खणी रस्तो मटे वेंदासीं। परूबा, भला कंहिं दोस्त यार खां हथियार वठी पाण वटि रखूं? इन ॻाल्हि खे बि ॾिसंदासीं। फ़िलहाल हल हलूं होटल ते चांहि। बाबा साईं, कंध छो झुकायो अथव? छो परेशान थिया आहियो? इहो सुल्तान तव्हांजे आॾो कीड़ो मकोड़ो आहे। इनखे पंहिंजे पेर जे पब सां मारे छॾियो त जीअं हिन पूरे इलाइक़े में तव्हांजी दहशत ऐं ख़ौफ़ जी हाक हुजे। माण्हू तव्हांजे नाव खां ड्रिजनि। घर मां सुल्तान जे करे परेशान न आहियां, नहीं वरी मां हिन सुल्तान ॾे खां ड्रिजां थो। मूंखे बस बाबा साईं जी इज़त थी मारे, छो जो कॾहिं बि बाबा साईं कंहिं बि राज वारे ते हथ न खयो। जेकॾहिं हाणे विझां थो मोचड़े में हथ, सभु चवंदा त सालार ज़ालिम आहे। बाबा साईं, असां इहो ई त चाहियूं था त माण्हू तव्हांखे ज़ालिम सम्झनि, छो जो शरीफ़ ऐं सिधे माण्हू जी इज़त हिन मुआशरे में कान्हे का। अॼोको अवाम खले सां ॿधल आहे, खले सां। त पोइ ॼां बंबोर खे बाहियूं, पर ईअं न थिए इलेक्शन में हिकिड़ो वोट बि न मिले। बाबा साईं, जॾहिं इलेक्शन आई तॾहिं ॾिठो बि थो। फिलहाल त हिन परू ऐं सुल्तान खे ॾियूं था ॾारो। त पोइ सलाह ॾे त इन्हनि ॿिन्ही खे बकरीअ जे चोरीअ में FIR कटाए ॿधाए छॾियानि या कयूं पाण हिसाब। बाबा साईं, ॿुधो कोन अथव त फिफड़ न गोश्त, पुलिस वारो न दोस्त। इहे सिपाही सभु कंहिंजा हूंदा आहिनि। 2-4 रुपया वठी जो उन्हनि खे छॾे ॾियनि त तव्हांजे असांजे मुंहं में छा रहंदो? मां त चवां थो असुल पाण पलांत कयूं। 2-4 लाठिया वठी उन्हनि खे अहिड़ी त भंज ॾियूं जो सॼी उमिरि सिधा न थियनि। ठीकु आहे, त पोइ इन्हनि ॿिन्ही खे अहिड़ी चिथ ॾियनि 8 ॾींहं अस्पताल में पिया हुजनि। ठीकु आहे रेस, हाणे ॾिसो त गोहर छा थो करे। सोप सीरियल सिंध जाई तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा। सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।